अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं सॼो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों, कमदार रेस खे चवंदो त मूंखे हर हाल में सोजरे खां संग वठी ॾे, त पोइ रेस सोजरे खे चवंदो त तोखे हर हाल में संग ॾियणो पवंदो कमदार खे। त पोइ इन ॻाल्हि तां सोजरो घणो परेशान थी वेंदो ऐं पंहिंजी घरवारी खे बि चवंदो ऐं सोजरे जी घरवारी सोजरे खे चवंदो त तो रेस खे ज़मीन जे नाले चयो पर उहो ज़मीन ते कब्ज़ो करे वेही रहंदो ऐं तुंहिंजो पचर न छॾींदो। ऐं सोजरो चवंदो त आख़िरकार मां छा कयां, विच ते अची अड़ियो आहियां। ऐं ॿिए पासे सोजरो रेस खे चवंदो त मां हर हाल में तुंहिंजी कमदार मथां केस दाख़िल कराईंदुसि, छो जो हू मूंखे ऐं यूसुफ खे विढ़ाइण पियो चाहे ऐं असां ॿिन्हिनि जे विच में झगड़ो कराइण पियो चाहे ऐं तूं मुंहिंजी इहा ॻाल्हि मञी नथो। तूं इन ॻाल्हि खे लिकाए वेठो ऐं तूं पोइ रेस छाजे करे आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तो यूसुफ इहा सोचींदो त मूंखे ऐं सोजरे खे विढ़ाइण वारो केरु थो थी सघे ऐं इहा शैतानगिरी केरु थो करे सघे। इहा शैतानगिरी खे हाणे मूंखे ॻोल्हणो पवंदो, न त असांजे विच में ही तबाह करे छॾींदो झड़नि में। ऐं ॿिए पासे दोस्तो सुहिणी रोईंदी रोईंदी त पोइ साइण में रुन खां पुछंदो त तूं छा थी रोईं। सुहिणी चवंदो त मूंखे मुंहिंजो पुटु घरां धिका ॾेई कढी छॾियो ज़ाल जे चवण ते। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।